अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद है सब ठीक हूंदो, मज़े में हूंदो। तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी टीवी अयाज़ अहमद चाचड़। अॼु असां ॻाल्हि ॿोल करण वारा आहियूं हिकु बहितरीन सिंध जे आर्टिस्ट, तमामु बहितरीन खां बहितरीन सिंध जो आर्टिस्ट, बल्कि पूरे पाकिस्तान जो आर्टिस्ट। असां उनजे बारे में तव्हांखे उनजी ज़िंदगी जे बारे में मतिलबु ॿुधाईंदासीं। उन्हीं जो पहिरियों ड्रामो कहिड़ो हुयो ऐं कहिड़े शहर सां तालुकात रखे थो, उन्हीं जे ज़िंदगी जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। सो दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां नंढड़ी रिक्वेस्ट आहे, अञा ताईं बि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा, तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी थींदी। सो दोस्तों, वीडियो शुरू पिया कयूं। असां बहितरीन खां बहितरीन सिंध जा सुहिणे आर्टिस्ट जे बारे में तमामु बहितरीन सोच जो मालिक, तमामु सुहिणो, जेतिरी बि इन जी अदाकार जी तारीफ़ कयूं घटि आहे। असां सिंध जे सुहिणे आर्टिस्ट आज़म मैंगल जी बारे में तव्हांखे, आज़म मैंगल जी ज़िंदगी जे बारे में तव्हांखे अपडेट ॾींदासीं। सो दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आज़म मैंगल जो कहिड़े शहर सां तालुकात आहे ऐं कहिड़े शहर में रहंदो आहे ऐं किथां जो आहे ऐं हिन जो ड्रामो पहिरियों ड्रामो कहिड़ो हुयो। सो दोस्तों, वीडियो शुरू में कयूं। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आज़म मैंगल जो पहिरियों ड्रामो हुयो पत्थर दुनिया पहिरियों ड्रामो हुयोसि ऐं वरी पत्थर दुनिया को बाद में मतलब के पंहिंजा पराया में आयो ऐं पंहिंजा पराया में भी तमामु बहितरीन मोट माणे, तमामु उन मां शोहरत हासिल कई ऐं आज़म जान मैंगल जो तालुक आहे बलोचिस्तान सां तालुकात अथसि ऐं आज़म मैंगल के सिर्फ़ु आज़म मैंगल के सिंधी ॿोली ईंदी आहे ऐं आज़म मैंगल जे घर वारनि खे सिंधी ॿोली न ईंदी आहे, बलोची ॿोली ईंदी आहे। सिर्फ़ु आज़म मैंगल हिकु ई आहे त आज़म मैंगल खे सिंधी ॿोली अचे पई ऐं तमामु बहितरीन सिंध जो आर्टिस्ट थी वियो आहे। आज़म मैंगल जे घर में बलोची ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे ऐं आज़म मैंगल जो तालुकात आहे बलोचिस्तान सां ऐं आज़म मैंगल तमामु बहितरीन शोहरत हासिल कई पत्थर दुनिया, पंहिंजा पराया, कंडनि जी सेज में बहादुर नाले सां तमामु बहितरीन आर्टिस्ट आहे। हिन जी जेतिरी बि तारीफ़ कजे घटि आहे। सो दोस्तों, हिन जा अहिड़ा ई मज़ेदार वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा, अहिड़े ई अदाकारनि जी बायोग्राफी ॾिसण जे लाइ। अल्लाह हाफ़िज़।